नाज़रीन यूसी दिलेपोटा मां के अपडेट कंदालू रिपोर्ट करे जुल्फ़कार सोलंकी TS 82 स्काप ट्यूबवेल ठट सोलंकी जे इंजीनियर जावेद मटावरी ऐं SDO स्काप इंचार्जन कब्ज़े थियण बाबति हेठियन ऑपरेटरनि खां रिपोर्ट तलब कई, जंहिंजी नोईअत ते TS 82 जो ऑपरेटर सरफराज़ भुरट जंहिं कब्ज़ा माफ़िया खां पैसा वठी मथे ऑफिसरनि खे मुतमइन करण लाइ ही कूड़ जी बुनियाद ते मिली भगत ते वीडियो ठाहे मोकिली आहे, जंहिंमें सिर्फ़ ही 4 माण्हू ई बीठल आहिनि जेके मुख़्तलिफ़ ट्यूबवेलनि ते ऑपरेटर आहिनि। इन्हनि सां को बि खातेदार नाहे ऐं को बि ॻोठ वारो ॿेले बीठल नाहे। वीडियो में जेको ई ज़िक्र था कनि सर्वेयर रबनवाज़ ॾहरात जो ऐं सरफराज़ भुरट कब्ज़े करण वारनि सां गॾु बीठल आहे। ट्यूबवेल जी हद 4 वेसनि ताईं हूंदी आहे, जंहिंमें सिर्फ़ वाटर पंप जी कोठी रिहाई अथनि। 600 फुट बक़ाया 3.5 वेसा कब्ज़ो करण वारा मिर्च इलाही सोलंकी आहिनि। ॻोठ वारनि जी अपील आहे स्काप जे वॾनि आला अमलदारनि खे त ही कब्ज़ो ख़त्म कराए गवर्नमेंट ट्यूबवेल जो दाइरो क्लियर कराए वञे।